आज़ाद व्यू यूट्यूब चैनल में भलीकार ऐं आहियां आज़ाद मुख्तियार जरवार। साथियों, अॼु जी कहाणी बि दिलचस्प आहे। अॼु जी कहाणी जो उनवान आहे त कुंवारो बादशाह ऐं हीरनि जो सूफ़। साथियों, कहाणी मुकमल ॿुधिजो त कहाणी जो मक़सदु तव्हांखे सम्झ में अचे ऐं तव्हां कुझु इल्मु पिराए सघो थो। त हलूं था पंहिंजी कहाणी तरफ़। त बादशाहनि जो बादशाह त्रिपाक पाण आहे, पर ही ज़माने जो को हिकिड़ो बादशाह हो जेको तमामु घणो नेक दिल ऐं रहम दिल हो। हुनजी आवाम हुन मां तमामु घणो ख़ुशि हुई। हर माण्हू हुनखे दुआऊं ॾींदो वठंदो हो। पर हुनजी हिकु ॻाल्हि जे करे माण्हू तमामु घणो परेशान हुआ। उहा ॻाल्हि हीअ हुई त हिननि जो दिल अज़ीज़ बादशाह शादी न थिए कई। हू वॾी उमिरि जो थी वञण जे करे अञा ताईं कुंवारो हो, तंहिं करे संदसि राज भाग वारा अवाम संदसि रहियत तमामु घणी परेशान हुई। हर को हुनखे चवंदो हो त बादशाह सलामत शादी कर। हिकु ॾींहुं हुनजे वज़ीरनि तंग थी हुनखे चयो, ए साईं मुंहिंजा, जेकॾहिं तव्हां असांजा बादशाह थी रहणु चाहियो था त पोइ तव्हांखे हाणे हर सूरत में शादी करणी पवंदी। बादशाह सलामत बि पंहिंजे आवाम जो रोज़ रोज़ जूं ॻाल्हियूं ॿुधी ॿुधी नेठि थकिजी पियो हो। बादशाह वराणियो, जेकॾहिं तव्हां सभिनी जी इहा ई ख़ुशी आहे त पोइ मूंखे क़बूलु आहे, आउं शादी कंदुसि। पर आउं अहिड़ी छोकिरी सां शादी कंदुसि जेका 100 फुटनि जे फ़ासिले तां सूफ़ हणी मुंहिंजो ताज किराए ॾेखारे। इहो शर्त इंतिहाई ॾुखियो हो। कुझु ॾींहुं वज़ीरनि सोचियो, पर पोइ नेठि हुननि शहर जे तमामु सुहिणियुनि छोकिरियुनि खे महल में गॾु कयो ऐं इहो फ़ैसिलो कयऊं त हर छोकिरी कोशिशि कंदी। हर छोकिरी जे हथ में सूफ़ ॾिनो वियो। पोइ जॾहिं मुक़ाबिलो शुरू थियो त का बि छोकिरी सूफ़ उछले बादशाह जो तख़्त ताज किराए न सघी, छो त हर छोकिरी खे इहो ई भउ हो त किथे उहो सूफ़ घुसी न वञे ऐं बादशाह सलामत जे मुंहं में न लॻी वञे। उन ई करे हू छोकिरियूं सूफ़ खे सही नमूने ते उछले न पई सघियूं। जॾहिं सभु छोकिरियूं बाज़ी खटे न सघियूं त उते हिकु डिघी सनी चुस्त छोकिरी अॻियां वधी आई। जेतोणीकि इहा छोकिरी घणी सुञातल ॼातल न हुई, हुनजे मथे ते थुल्ही चादर हुई ऐं हथ में जेको सूफ़ हो उन ते हीरा चढ़ियल हुआ। हू 100 फुटनि जे फ़ासिले ते थी बीठी ऐं पोइ निशाने ते चिटे करे निहारे करे सूफ़ उछलायईं त सूफ़ डायरेक्ट वञी बादशाह जे मथे तां ताज खे किरायो ऐं ताज उॾामी वञी परे किरियो। सभिनी माण्हुनि ख़ुशी विचां ताड़ियूं वॼायूं ऐं हर शख़्स उन छोकिरी खे शाबाश ॾियण लाइ अॻियां वधियो। पर उहा छोकिरी एतिरी तेज़ हुई जो हिकदमि ग़ाइबु थी वई। बादशाह सलामत ऐं संदसि अवाम उन छोकिरी खे ॾिसण लाइ बेताब थी पिया। ॻोल्हण लॻा। बादशाह सलामत हुकुम ॾिनो त उन छोकिरी खे यकदमि ॻोल्हियो वञे ऐं मुंहिंजे साम्हूं हाज़िर कयो वञे। पोइ त वज़ीरनि ॻोठ ॻोठ शहर शहर ॾे सिपाही ऐं जासूस भॼाया, पर छोकिरी जी न हुई ख़बर, न हुई चार। छोकिरी किथे बि न मिली। बहरहाल संदसि बादशाह जा वज़ीर मुशीर ॻोल्हाऊं कंदा रहिया, पर छोकिरी न मिली। वक़्तु गुज़रंदो हुयो। 2-3 महीननि बाद बादशाह सलामत जे वज़ीरनि वरी बि मुल्क जे सभिनी सुहिणियुनि छोकिरियुनि खे घुरायो ऐं सभिनी खे वरी बि सूफ़ हथ में ॾिना विया त बादशाह सलामत जे मथे तां ताज किरायो। बादशाह जो इहो शर्त हो, का बि छोकिरी वरी बि कामयाबु न थी सघी। एतिरे में वरी साॻी डिघी छोकिरी ज़ाहिर थी पई। हुन हीरनि सां जुड़ियल सूफ़ उछलायो, जेको डायरेक्ट सिधो सो वञी बादशाह जे ताज खे लॻो ऐं ताज किरी पियो। ताज जो किरियो, छोकिरी वरी बि हिकदमि उतां डोड़ पाए निकिरी वई ऐं ग़ाइबु थी वई। बादशाह जे सिपाहियुनि हुनखे झलण ऐं ॻोल्हण जी ॾाढी कोशिशि कई, पर हू हरणी वांगुरु छाल हणी नज़रनि खां ग़ाइबु थी वई। छोकिरी जो ग़ाइबु थी वई त हाणे बादशाह उदास रहणु लॻो। हू रोज़ सुबुह जो अकेले शिकार ते निकिरी वियो थे ऐं शाम जो माठ मठोड़ी में मोटी आयो थे।
बादशाह सलामत हर रोज़ जीअं पंज शिकार ते वेंदो हो, पर मायूस मायूस माठ मठोड़ी करे मोटंदो हो। हिकु दफ़े हू जंगल में शिकार पुठियां तमामु परे निकिरी वियो। तमामु परे निकिरी वञण खां पोइ हुनखे उते शाम थी वई। सिॼु गुरूब थी चुको हो ऐं हाणे चौधारी ऊंधा हुई। एतिरे में हुनखे परे खां हिकु हंधि लालटीन ॿरण जी रोशनी नज़र आई। पोइ त बादशाह सलामत उॾाहीं वधण लॻो। वेझो अची खेसि मालूम थियुसि त उहो हिकु पोड़ी औरत जो घरु आहे। उन औरत खे 2 धीअरूं आहिनि ऐं उहे ॿई कोजियूं हुयूं। बादशाह सलामत घर में अंदरि गिरण लाइ छोकिरियुनि खां इजाज़त वरिती, पर छोकिरियुनि साफ़ साफ़ इनकार करे छॾियो। छोकिरियुनि जो साफ़ साफ़ इनकार कयो। एतिरे में हुननि जी माउ अची वई। हुन जो बादशाह खे ॾिठो त हू बादशाह खे सुञाणे वई ऐं हू हुनखे अंदरि वठी आई ऐं हुन लाइ साफ़ सुथरी चादर विछाए बादशाह सलामत खे विहारियईं। मानी टिकी खां पोइ राति जो बादशाह सुम्हणु लॻो त हुनखे भर वारे कमरे मां हिन पोड़ी औरत जो ज़ोर ज़ोर सां ॻाल्हाइण जो आवाज़ु ॿुधण में आयो। हू कंहिं छोकिरी ते चिड़ करे रही हुई। पोड़ी औरत ॾाढी कावड़ में हुई। सुबुह जो जॾहिं बादशाह सलामत वञणु लॻो त हुन पोड़ी औरत खां पुछियो, ते पोड़ीअ मां, हे पोड़ी औरत, तोखां हिकु ॻाल्हि पुछां त भला राति देरि साईं तूं कंहिं ते कावड़ियल हुएं? पोड़ी चयो, पुटु बादशाह, मुंहिंजी हिकु वॾी धीउ आहे, पर उहा मुंहिंजी वेगी धीउ आहे। हू बेहद सुस्त ऐं कायल आहे। पंहिंजो पाण खे तमामु घणो सुहिणी सम्झे थी ऐं राति हुन मानियुनि जा बोर बोर करे छॾिया। पुछियोमांसि, ईअं छो कई? त चवे थी त पंहिंजे पालियल पोड़े चिॿरे खे खाराईंदसि, छो जो उन चिॿरे हुनखे 3 अहिड़ा सूफ़ ॾिना आहिनि जिन ते हीरा मढ़ियल आहिनि। बादशाह जो ॿुधो त हुनजी दिलि टिप खाइणु लॻी। बादशाह अंदरो अंदरि दिलि में ख़ुशि थियणु लॻो। हुन पोड़ी खे चयो त महिरबानी करे तुंहिंजी हुन वेगी धीउ खे घुरा, आउं हुनखे ॾिसणु चाहियां थो। पोइ त पोड़ी हुनखे सॾु कयो, ओ ॾाइण, ओ छिती, हेॾां अच मुई ॾाइण, हेॾां अच। ओचितो दर खुलियो ऐं हिकु छोकिरी फाटल ऐं चतियूं लॻल कपिड़नि में ॿाहिरि निकिती। जेतिरे त हुनजा कपिड़ा फाटल ऐं चतियूं लॻल हुआ, पर हू चंड खां बि वधीक सुहिणी लॻी रही हुई। बादशाह जो हुनखे ॾिठो त रड़ निकिरी वियसि। अड़े, तूं त उहा ई छोकिरी आहीं। अच मूं सां गॾु हल, ऐं तोखे पंहिंजी राणी बणाईंदसि। पोइ त बादशाह सलामत सॼी ॻाल्हि पोड़ी खे करे ॿुधाई। बादशाह हुन छोकिरी खे पाण सां गॾु घोड़े ते सवार कयो, पोड़ी खां इजाज़त वरितो ऐं महिलात में वठी आयो। छोकिरी जो बादशाह सलामत सां गॾु महिलात में आई त बादशाह जी महिलात में वज़ीरनि मुशीरनि ऐं संस अवाम में ख़ुशी मची वई। कुझु ॾींहंनि बाद ॿिन्ही जी शादी थी वई। हू ख़ुशियुनि जी ज़िंदगी गुज़ारण लॻा। उन खां पोइ हुन पोड़ी औरत ऐं हुनजी 2 धीअरुनि खे बि ज़िंदगी जा ख़ुशी वारा ॾींहं नसीब थिया। उन्हनि खे बादशाह सलामत पंहिंजी ख़ासि महिलात में रहण जी जॻह ॾिनी। ऐं पोइ हू औरत बादशाह सलामत सां ख़ुशि गुज़ारण लॻी, जंहिं बादशाह जो शर्त पूरो कयो। सची उमेदु आहे त हीअ कहाणी तव्हांखे पसंदि आई हूंदी। हिन क़िस्म जूं वधीक कहाणियूं किताब ॿुधण जे लाइ असांजे YouTube चैनल खे सब्सक्राइब कंदा। तव्हां में यादि रखिजो। अल्लाह हाफ़िज़।